This is called sphygmomanometer. Actually Sphygmo, he was a scientist who discovered this apparatus. हिन apparatus खे जेको आहे सो असां चवंदा आहियूं ही जेको apparatus आहे ही स्टेथोस्कोप आहे. हिनखे स्टेथोस्कोप चइबो आहे एंड ही वारो इंस्ट्रूमेंट जेको आहे इहो हिनखे चइबो आहे स्फिग्मोमेनोमीटर. इहो नालो जेको आहे स्फिग्मोमेनोमीटर असल में साइंटिस्ट जो नालो आहे. उन साइंटिस्ट जे नाले सां जेको आहे सो आहे स्फिग्मोमेनोमीटर. बेटा ब्लड प्रेशर मेजर करण जो जेको मेथड आहे उन में मां तव्हांखे सम्झाए वञा ही वारो जेको हूंदो आहे हिनखे छा चइबो आहे स्टेथोस्कोप. ख़ाली स्टेथोस्कोप चइबो आहे हिनखे चइबो आहे स्टेथोस्कोप. ही स्फिग्मोमेनोमीटर. इन जो जेको ही वारो हिस्सो आहे हिन हिस्से खे जेको आहे खेलो न वीडियो अननेचुरल थी वेंदी. हिनखे जेको आहे सो चइबो आहे ही कफ आहे. हिनखे चइबो आहे ही कफ आहे. ही कफ आहे हिनखे असां ट्यूबिंग्स चवंदासीं एंड ही हिन जो जेको ही पंप हूंदो आहे उन पंप जो जेको आहे सो ही आहे स्क्रू. ऐं जेको मेथड हूंदो आहे पोइ हिकिड़ो ॿार जेको आहे सो नंढा नंढा न फिरियो लाॻी थी न फिरियो.